नऊं दौरो मां नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदासीं त नऊं दौरो जे ॾहे सर कॉलोनीअ में जॻह ते सैनिटरी फिटिंग जो कमु कंदे करंट लॻण करे पोरियत फ़ौत थी वियो आहे। जी नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर खां हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे आगाह कंदा हलूं त नऊं दौरो जे ॾहे सर कॉलोनीअ में जॻह ते सैनिटरी फिटिंग जो कमु कंदे करंट लॻण करे पोरियत फ़ौत थी वियो आहे। ॻोठ बचल गोपांग वासी पोरियत मोहसिन पुट अली मर्दान गोपांग मज़दूरीअ दौरान ग्राइंडर मशीन हलाईंदे करंट लॻण करे बेहोश थी वियो। पोरियत खे बेहोशी वारी हालत में नऊं दौरो इस्पताल आंदो वियो, जिते पहुचण खां अॻु हू फ़ौत थी चुको हो। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाईअ बैदि लाश वारस ॻोठ खणाए विया। लाश घर पहुचण ते घर में रोज़ राड़ो पइजी वियो। ॾहे सर कॉलोनीअ में सैनिटरी पाइप फिटिंग जो कमु करे रहिया हुआसीं त मोहसिन ग्राइंडर हलाईंदे ओचितो फर्श ते किरी पियो, जंहिंखे खणाए इस्पताल आयासीं त हू अॻु फ़ौत थी चुको हुयो। मोहसिन ऐं मां मज़दूरी करे ॿचिड़नि जो पेट गुज़र कंदा आहियूं ऐं मज़दूरी कंदे करंट लॻण करे मोहसिन अॼु फ़ौत थी वियो आहे। साथी पोरियत ज़ाकिर